दादू मां ख़बर है अवां ताईं पहुचाएं पिया। ब्यूरो चीफ MD मुनीर अलाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ त मेड़मी शिया अॻवाननि पारां असगरी ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान जे मरकज़ी अॻवान फलाही सरगर्मियुनि में किरदारु अदा कंदड़ एहसान अली खोसो खां फुर थियण वारे वाक़े जी मज़म्मत कंदे शिया अॻवाननि अल्लामा आबिद अली इरफानी, अल्लामा मुजाहिद हुसैन अल हुसैनी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असगरी ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान जे मरकज़ी अॻवान एहसान अली खोसो खां फुर थियल वाक़े जी मज़म्मत कंदे चयो त मेड़मी फरूदाड़ा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि, शहरी गैर महफ़ूज़ आहिनि, जंहिंजी हिफ़ाज़त करणु पुलिस इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे। शिया अॻवाननि SSP दादू खां मुतालबो कंदे चयो त मेड़मी अमन व अमान जी बहाली खे यकीनी बणाए मज़हबी तंज़ीम अॻवान एहसान अली खोसो खां फुर थियल वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आणी फुर थियल मोबाइल फ़ोन रोक रक़म वापसि कराई वञे, ॿी सूरत में एहतिजाज कयो वेंदो।